ते केॾीमहिल खां बीच में जेड़ी माल का तू अंदर आई तो के ॾिसी ॾाढी खुशी थी। फसिया तो वटि थोड़ो वक्त आहे, मूंखे ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। चओ। फसिया मां तुंहिंजे बाबा जी कंपनी छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। हाणे मां मज़ीद उते कमु नथो करे सघां। वसीम में पहिरीं भी तू इलाही भेरा चई चुको आहे, पर कॾहिं तू अमल नाहे कयो। हाँ, छो जो हालात ईअं थियण कोन ॾिनो, पर हाणे फसिया उहो ई थींदो जेको मां थो चाहियां, जेको तूं थी चाहीं। तू हिते छो आयो आहीं वसीम? छो? तू आखिर मूंखां चाही छा थो? जे अज़ाब मां ई मुंहिंजी फैमिली गुज़री रहिया आहियूं, उनखां पोइ बि तू कुझु चाही थो मूंखां? फसिया मां हिते रुगो इन करे आयो आहियां छो जो मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। फसिया मां तुंहिंजी क़दुरु कयां थो, ऐं मूंखे ख़बर आहे तोखे बि मुंहिंजी ज़रूरत आहे। न वसीम न, हाणे इलाही देर थी चुकी आहे। हालात असां सां गॾु न आहिनि। फसिया जेको कुछ भी थियो आहे, मां उन जो अज़ालो करण लाइ तैयार आहियां। तूं मूंखे जेका सज़ा ॾे, ऐं इहो सभु कुझु इन करे ज़रूरी आहे छो जो असां बि हिक ॿिए जे लाइ ठहिया आहियूं। तोखे दिलि सां थो चाहियां फसिया, ऐं तोखे ख़बर आहे असां बि ॾाढो ख़ुशि रही था सघूं। मूंखे यकीन आहे इन ॻाल्हि जो, असांजो पंहिंजो घर हूंदो, पंहिंजा बच्चा थींदा। फसिया मां तोखे दिलो जान सां थो चाहियां, मां कॾहिं बि तोखे विञाइण नथो चाहियां, ऐं तोखे धोखो ॾियण जो त मां कॾहिं सोचे बि नथो सघां। तूं ॿुधी पई न? तूं कुझु चवें छो नथी? छा चवां वसीम? जेके हालात पियल आहिनि, मूंखे सम्झ में नथो अचे छा करणु घुरिजे। मां को फ़ैसिलो नथी करे सघां। मूंखे थोड़ो टाइम खपे। ठीक आहे फसिया, तोखे जेतिरो वक्त खपे तूं वठ, पर याद रखजांइ मां हमेशा तुंहिंजो इंतजार कंदो रहंदुसि सॼी ज़िंदगी। मुंहिंजी दिलि जा दरवाज़ा हमेशा तुंहिंजे लाइ खुलियल। तोखे दिलो जान सां थो चाहियां फसिया। हेलो, ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।